अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मायावा जो मेज़बान मेराज हबीब। बहरिया टाउन ख़िलाफ़ एहतजाज बाद शरपसंदी जी आड़ में गिरफ़्तारियों ऐं केस दाख़िल करण जो सिलसिलो जारी आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं 10,000 खां वधीक कारकुननि ते दहशतगर्दी समेत मुख़्तलिफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। 13 मुख़्तलिफ़ केसनि में सिंध एक्शन कमेटी जी क़यादत समेत कारकुननि खे बि शामिल कयो वियो आहे। केस दाख़िल थियण खां पोइ सिंध एक्शन कमेटी जी क़यादत ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुननि खे गिरफ़्तार करण जूं कोशिशूं बि जारी आहिनि। उन सिलसिले में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी 2 ॾींहनि खां गुम आहे, जंहिंखे हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे कयो वियो, जॾहिं त 120 कारकुननि खे गिरफ़्तार करे जांच हेठि पिणु रखियो वियो आहे। बहरिया टाउन धरणे दौरान गिरफ़्तार कयल क़ौमपरस्त कारकुननि खां पुछा ॻाछा लाइ पुलिस जूं 12 टीमूं जोड़ी वियो आहिनि। SSP मलीर तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि 12 टीमुनि जी जांच लाइ SIO मुक़रर कया विया आहिनि। बहरिया टाउन में पेश आयल अफ़सोसनाक वाक़े ते उन वक़्त स्टेज ते मौजूद क़यादत पारां लातालगी जो इज़हार कयो वियो ऐं बाद में उन्हनि शरपसंदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो पिणु कयो वियो हो, पर उन जे बावजूद बि क़यादत समेत कारकुननि ते केस दाख़िल कया विया आहिनि। हिन वक़्त हिक पासे सिंध एक्शन कमेटी में मौजूद क़यादत ऐं उन्हनि जो साथ ॾींदड़ तोड़े गॾु बीहंदड़ मौजूद आहिनि, त ॿिए पासे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत PTI GDA टुटल MQM जा सभु दड़ा जमायत इस्लामी नेशनल मीडिया पुलिस तोड़े ॿिया इदारा बहरिया टाउन सां गॾु बीठल आहिनि, जिते इहे सभु धुरियूं हिन वक़्त हर पासे खां धरती धड़नि खे दहशतगर्द करार ॾियण जी कोशिश में रुधल आहिनि, त उते ई सिंध एक्शन कमेटी जी क़यादत ऐं कारकुननि सां सॼी सिंध गॾु बीठी आहे। हिक पासे हुकूमत कारकुननि ऐं क़यादत ते केस दाख़िल करे पई, त ॿिए पासे सिंध दोस्त वकीलनि पारां सभिनी गिरफ़्तार थियलनि जा केस विढ़ण जो ऐलान बि कयो वियो आहे। बहरिया टाउन अंदर माण्हू कीअं दाख़िल थिया, बाहि कीअं लॻी ऐं कंहिं लॻाई, इन जी जांच अञा मुकमिल नाहे थी, त पुरअमन धरती धड़नि खे तशद्दुद जो ज़िम्मेवार करार ॾियण ऐं सियासी कारकुननि खे विगोड़ी या दहशतगर्द करार ॾियण जी कोशिश जारी आहे। उहे बि ॻाल्हियूं कनि पिया जिन जा हथ हज़ारे बेगुनाह माण्हुनि जी रत में रंगियल आहिनि, जिन नफ़रत पकड़े पंहिंजी सियासत चमकाई आहे, अॼु बि नफ़रत जो ॿिज छटे पंहिंजी सियासत खे नओं जीअंतदान ॾियण जी कोशिश में आहिनि। कराची में रत जी रांदि खेॾंदड़नि ऐं बल्दिया फैक्ट्री अंदर सवे पोरियतुनि खे जीरो साड़ण वारे वाक़े में मुलविस MQM जा समूरा धड़ा बहरिया टाउन मामले ते पिणु हिकु थी विया आहिनि। मलीर जे क़दीम वसंदिन खे ड्राए पटकंदड़ सवे ॻोठनि खे लॾाइण तोड़े बहरिया टाउन लाइ असेंबलियुनि अंदर कानून में तब्दीली कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत खे कुझु ॾींहं अॻु ताईं गबोलनि ऐं जोखियनि जे ॻोठनि ते थियल हमला नज़र न आया। सूबे जे कानून जे उबतड़ कमु कंदड़ बहरिया टाउन जी सिक्योरिटी एहलकारनि जो ॻोठाणनि ते ज़ुल्म ऐं तशद्दुद बि नज़र न आयो। ज़ुल्म ज़ियादतियुनि जूं ख़बरूं मीडिया में अचण बावजूद, मामले जो नोटिस वठण जा बयान ॾियण बावजूद को बि वज़ीर या मुशीर ॻोठाणनि जे ज़ख़्मनि ते पहा रखण लाइ न पहुतो। अॼु उन सिंध सरकार जा वज़ीर बि बहरिया टाउन सां गॾु बीठा आहिनि ऐं बहरिया टाउन जा दौरा कनि था। सिधो सो इल्ज़ाम सिंध एक्शन कमेटी जी क़यादत ऐं कारकुननि ते हणनि था। हालांकि सिंध एक्शन कमेटी त अॻी उन्हनि वाक़िअनि खां लातालगी जो इज़हार ऐं शरपसंदनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो बि करे चुकी आहे। हीउ मामलो एसिताईं महदूद नाहे रहियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई वई, जॾहिं सैयद मुराद अली शाह खां बहरिया टाउन बाबति सवाल कयो वियो त उन में संदसि छा चवणो, अचो था ॾिसूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ॻाल्हि अवां ॿुधी। वॾो वज़ीर सिधो सो इल्ज़ाम क़यादत ते हणे पियो। उन सां गॾु संदसि चवणु आहे त जिन नुक़सान पहुचायो उन्हनि जूं गिरफ़्तारियूं वीडियो जी निशानदेही ते थियनि पियूं। अवां स्क्रीन ते वाज़ तौर इहो बि ॾिसी सघो था त उन ॾींहुं धरणे वारे हंध तां कारकुननि खे गाॾियुनि मां लाहे गिरफ़्तार कयो पियो वञे। अयालती पली जो जेको एहतजाज में मौजूद ई न हो, उन जो नालो बि केसनि में विधो वियो आहे। हिन मामले ते पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत वाइकी थी चुकी आहे ऐं वाज़े तौर ते बौखलाहट जो शिकार बि नज़र अचे पई। हिक पासे जस्कम चेयरमैन जी गिरफ़्तारी ते एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे, त ॿिए पासे सुभाणे सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते सॼी सिंध में एहतजाजनि जो सॾु पिणु ॾिनो वियो आहे। पर हुकूमत आहे जो हिन मामले जी हक़ीक़त ते पहुचण बदिरां क़ौमपरस्त ऐं तरक़ी पसंद क़यादत ऐं कारकुननि ते केसनि मथां केस दाख़िल करे ड्रिॼाए धमकाए मञाइण वारी पॉलिसी ते अमल करे रही आहे। सैयद मुराद अली शाह साहब खे कुझु हिन वक़्त सम्झ में न पियो अचे ऐं वाज़े तौर ते नंढनि नंढनि ॻोठनि में माण्हुनि ते केस दाख़िल करे मञाइण ऐं क़ौमी मामलनि में सियासी माण्हुनि खे कुचलण में वॾो फ़र्क़ु आहे ऐं इहा ॻाल्हि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे सम्झणी पवंदी। नंढनि नंढनि ॻोठनि जा माण्हू त चुप करे सघनि था, पर क़ौमी मामलनि ते इन रविश ते ख़ामोशी न थींदी, पर इहा अञा आवाज़ ज़ोर वठंदा ऐं हर आवाज़ दॿाइण सां मसइला पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सूबाई हुकूमत लाइ पैदा थींदा।
जिते हिन वक़्तु केस दाख़िल थियनि पिया त उते सिंध दोस्त वकीलनि पारां हिकु कमेटी जोड़ी वई आहे जंहिंमें 200 खां वधीक वकील शामिल थिया आहिनि ऐं अञा वधीक वकीलनि पारां उन में शमूलियत जो इम्कान ॾेखारे पियो वञे, जिन पारां इहो ॿुधायो वियो आहे त जेके बि कारकुन गिरफ़्तार थींदा उन्हनि जे केसनि जी हू पैरवी कंदा। इन सॼी सूरत हाल ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे हिन वक़्तु फोनलाइन ते जॉइन कयो आहे अयाज़ लतीफ़ पलीजो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, क़ौमी अवामी तहरीक जा सरबराह आहिनि ऐं असांखे हिन वक़्तु उन्हनि जॉइन कयो आहे। अयाज़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम महराज साहब। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच टाइम ॾिनो प्रोग्राम लाइ। अयाज़ साहब ॿुधाइजो ही जेका सूरत हाल असांखे नज़र आई आचर ॾिहाड़े ते, हालांकि इहो बि असां प्रोग्राम में ॾेखारे चुका आहियूं त स्टेज तां कहिड़ा ऐलान थींदा रहिया, उन बाद जेको कुझु थियो सिंध एक्शन कमेटी जे फोरम तां इहो ॿुधायो वियो त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उन्हनि ख़िलाफ़ जेका कार्रवाई करणी आहे क़ानूनी तौर ते उहा कई वञे, पर उनजे असां ॾिसूं पिया बरक्स थिए ईअं पियो त हिन वक़्तु गिरफ़्तारनि जा डिघा सिलसिला शुरू थी चुका आहिनि ऐं असांखे सभु धुरियूं हिकु पासे नज़र अचनि पियूं। अदा इंतहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे ऐं सॼी दुनिया में ईअं थींदो आहे त जेके मज़लूम माण्हू हूंदा आहिनि उन्हनि सां बाशऊर माण्हू, बाशऊर मीडिया, बाशऊर सिविल सोसाइटी, बाशऊर सियासी कारकुन गॾिजी वेंदा आहिनि, पर पाण वटि ऊंधो सिस्टम आहे। जेके मज़लूम ॻोठाणा आहिनि, जेके जिन जा घर ड्राया विया, जिन खे संदन घरनि मां धिका ॾेई बिल्डोज़ करे कढियो वियो, जिन जी मिल्कियतुनि जा खाता मटाया विया, जिन खे पंहिंजी हज़ारे सालनि जी सरज़मीन ते दरबदर कयो वियो, उन्हनि जो साथ ॾियण जे बजाए मुल्क जा केतिरा सियासी धड़ा ऐं ॿी जेका उर्दू मीडिया आहे उन जा केतिरा सहाफ़ी ऐं केतिरा ई हुकुमरान टोलनि जा माण्हू लैंड ग्रेबर माफ़िया ऐं कब्ज़ागीर माफ़िया जो साथ ॾियण में फ़ख्रु सम्झनि था। जेके धरती धणी आहिनि उहे पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कनि था, त उन्हनि खे सॼी दुनिया में शुरूआत में थींदो बि आहे, पर हिन पढ़ियल लिखियल दौर में ईअं कोन थींदो आहे। रेड इंडियंस खे बि शुरू में चवंदा अपाची, जट, जाहिल, एबोरजीन्स जेके आहिनि, न्यूज़ीलैंड जा मावरीज़ जेके आहिनि, ऑस्ट्रेलिया जा एबोरजीन्स, उन्हनि सभिनी खे बि चइबो जट आहिनि, जंगली आहिनि, पर था आणनि, घोड़े ते था चढ़नि, उन्हनि खे बुछड़ो कबो ऐं पोइ चइबो असीं तव्हांखे निजात ॾियण आया आहियूं। जेके गोरा आया ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड ऐं कैनेडा में, अमेरिका में, असीं निजात ॾींदा आहियूं, तव्हीं ॼट आहियो। उन्हनि खां ज़मीन खसे विया, तंहिंजे करे हाणे संदन सां बि इहो आहे त तव्हीं ॼट आहियो, डाकू आहियो, चोर आहियो, क्रिमिनल आहियो ऐं असीं तव्हांजा निजात ॾींदा आहियूं। तव्हांखे असीं महल ठाराए तव्हांजी ज़मीनुनि ते उहे असीं महांगे अघनि ते विकिणंदासीं ऐं उन में बदनसीबी आहे जो असांजा माण्हू शरीक आहिनि। तंहिंजे करे उन जे ख़िलाफ़ जेको एहतजाज थिए थो सो पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 16 तहत जाइज़ आहे। पाकिस्तान जो आइन चवे थो आर्टिकल 16 में त पुरअमन असेंबल थियण, असेंबल माना गॾु थियण जो हक़ आहे, आइनी हक़ आहे, बशर्ते कि उन्हनि वटि हथियार न हुजनि। त कल्ह तव्हां ॾिठो त जेके माण्हू कल्ह जेके टियों जमा थिया 6 तारीख़, उन्हनि जे हथनि में हथियार हुआ कोन, न को क्लाशनिकोव हुयूं, न को स्टेन गन हुयूं, न को मिशन गन हुयूं, हथे ख़ाली हुआ। त हथे ख़ाली जमा थियण जी त पाकिस्तान आइन इजाज़त थो ॾे ऐं पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 4 चवे थो त कंहिं माण्हूअ जी मिल्कियत खे नुक़सान न आहे पहुचाइणो। आर्टिकल 24 चवे थो त कंहिंखां संदसि ज़मीन मिल्कियत प्रॉपर्टी खसणी न आहे उनजी मर्ज़ीअ खां सवाइ या उनखे जाइज़ उजूरो उनजी मर्ज़ी ऐं रज़ामंदी सां ॾियण खां सवाइ। इवन जेके एयरपोर्ट या कैनाल या रेलवे स्टेशनूं ठहंदियूं आहिनि तॾहिं बि लैंड एक्विज़िशन एक्ट तहत कार्रवाई थींदी आहे, उन माण्हू खे ॿुधबो आहे, पोइ हुनजी ज़मीन कैनाल में ॾियण लाइ मार्केट अघु हुनखे ॾिबो आहे। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे जो तव्हां खाता मटाए ज़मीनुनि ते कब्ज़ा करे ॻोठ धरणा टोड़े माण्हुनि खे दरबदर करे उन्हनि खे चिपे उन्हनि ते कब्ज़ा कयो ऐं पोइ जॾहिं एहतजाज कनि त उन्हनि खे तव्हां चओ त तव्हीं जेको सो दहशतगर्द आहियो, तव्हीं ॾुआरी आहियो। इहो थियो हिकिड़ो पासो। ॿियो पासो इहो आहे त मलिक रियाज़ साहब बिल्डिंग कंस्ट्रक्शन करे थो। असांखे कंस्ट्रक्शन सां सिंधियुनि खे तरक़ी सां को एतिराज़ कोन्हे। मलिक रियाज़ साहब अचे कराची में पंहिंजी मिल्कियत वठे, ज़मीन वठे, 50 एकड़ वठे, 10 एकड़ वठे। असां कॾहिं सिंधी माण्हुनि एतिराज़ कयो आहे त पाम वारा छो था ठाराइनि, साइमा वारा छो था ठाराइनि, फलाणी फाउंडेशन छो थी ठाराए, कराची में फलाणी जाइ ते सफूरा वटि छो ठहियो, टेसर टाउन छो ठहियो। असीं चवंदा जेको माण्हू 20 एकड़ वठे, 50 एकड़ वठे, हैदराबाद में आरिफ बिल्डर, हैदराबाद में अब्दुल्ला बिल्डर, पोइ सिंधी माण्हू जुलूस कढिया पंहिंजी ज़मीन वठनि, उन्हनि ते माण्हुनि खे जाइज़ फैसिलिटीज़ ॾियनि, कंस्ट्रक्शन कनि, माण्हुनि खे सस्ते या मुनासिब अघ ते ॾियनि। पर सिंधियुनि जा ॻोठ ड्राहे, उन्हनि खे लक्षूं हणी, उन्हनि खे मोचड़ हणी, उन्हनि खे दसे, उन्हनि खे बुछड़ो करे ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदो त एहतजाज थींदो। हाणे एहतजाज जॾहिं थियो आहे त बजाए उन जे जेको हमले आवर आहिनि उन्हनि जी कार्रवाई करण जे बजाए जेके मज़लूम माण्हू आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ FIR दर्ज थियूं आहिनि। आउं हुते सरज़मीन ते कोन हुअसि, मूंखे दोस्तनि दावत कान ॾिनी, मूंखे दोस्तनि मूंसां राब्तो कोन कयो। उनजे बावजूदि क़ौमी जज़्बे में असां हिमायत जो ऐलान कयो, माण्हुनि खे चयोसीं त हीउ क़ौमी काज आहे। उन क़ौमी काज में आउं हैदराबाद वेठो आहियां, मूं ते FIR कटे छॾी अथनि। जिन माण्हुनि ॿियनि ते FIR कटी अथनि उहे बि त जलसे जे स्टेज ते
आहे उन्हनि भाइयों त कोन पे ॾिनियूं जेका लीडरशिप आहे एक्शन कमेटी जी उन्हनि भाइयों त कोन पे ॾिनियूं त स्टेज ते बीठा हुआ अंदरि जिन बाहि ॾिनी आहे दरवाज़े खे या जिन माण्हुनि ते लठ न हणी या ATM टोड़ण जो इल्ज़ाम आहे उन्हनि खे ॻोल्हे उन्हनि ते FIR कटो उन्हनि खे ॾिसो CCTV आहे न CCTV में ॾिसो त केरु आहिनि पोइ हीअ जेका ॻाल्हि थी आहे त असां CCTV में था ॾिसूं बिल्कुलु CCTV में ॾिसी उन्हनि जी FIR कटियो उन में सिंध एक्शन कमेटी या क़ौमी अवामी तहरीक या ॿिया दोस्त किथां अची विया ॿी ॻाल्हि टी ॻाल्हि त पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सोचे न त हीअ 4 दिन की चांदनी है फिर अंधेरी रात हीअ कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे बाबा मलिक रियाज़ हूंदो मलिक रियाज़ सुभाणे रहे थो कोन थो रहे ॿिए पासे थो वञे नेपाल थो वञे जर्मनी थो वञे पर सिंधी माण्हू 7 करोड़ ते हिते रहणा आहिनि न उन्हनि खे त यादि रहंदी त असांखे ॾंडा आयूं असांखे लपाटूं आयूं असांखे धिका ॾिनऊं असांखे केस कयूं इहो सोचो त इहो वारो खाए थो पीपल्स पार्टी जे दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां ऐं बिलावल साहब खे ॿियनि दोस्तनि खे ज़रदारी साहब खे त एॾो सोचो वारो खाए थो हाणे टी ॻाल्हि आहे उहा टी ॻाल्हि इहा आहे असांजो जहिड़ो मलिक रियाज़ सां आहे आम माण्हू सां थोरी आहे असांजो पुरअमन इख़्तिलाफ़ ऐं पुरअमन कंप्लेंट आहे मलिक रियाज़ ऐं बिल्डर्स जे ख़िलाफ़ असांजी कंप्लेंट को आम माण्हू जे ख़िलाफ़ थोरी आहे जो हुनजी मोटरसाइकिल साड़े छॾियूं हुनजी ATM साड़े छॾियूं हुनजी घर ते फ्लैटनि ते पथराव कयूं तंहिंजे करे सिंध जे क़ौमी काफ़िले में जेके बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके शेल्टर वठनि था पॉलिटिकली कवर वठनि था ऐं उहे अची चंद नारा हणी ऐं सॼे कॉज़ खे हाईजेक करे सभिनी खे नुक़सान था पहुचाइनि पॉलिटिकल पार्टियूं उन्हनि खे बर्दाश्त कीअं थियूं कनि जे उन्हनि जी मर्ज़ीअ खां सवाइ आया आहिनि त उन्हनि खे अॻु में ई उन्हनि जी रस्ता रोक करण लाइ रिथाबंदी छो कोन्हे ऐं थियणु त ईअं खपंदो हो त उते मौजूदु रही दोस्तनि खे उते मौजूदु रहणु खपंदो हो धरणे खां पोइ मौजूदु रही ॾिसजे हा गॾिजी टीम मूंखे ई चवनि हा त आऊं हलियो चवनि हा त गॾिजी थाणनि ते हलिजे हा जेके माण्हू बसुनि मां लाहे ॿधा विया असीं सभु उते उन सरज़मीन ते मौजूदु हुजूं हा जीअं 22 मई ते असीं सरज़मीन ते मौजूदु हुआसीं तीअं सरज़मीन ते मौजूदु हुजे हा ऐं वञिजे हा उन्हनि थाणनि ते जेके माण्हू कुटिजनि पिया पर हाणे बि वक़्तु न आहे वियो असीं मुतालबो कयूं त जेके बेगुनाह माण्हू गिरफ़्तार कया विया आहिनि गॾिजी आऊं त मुतालबो कयां त सनान कुरैशी या ॿिया जेके बि कारकुन आहिनि जेके गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि सभिनी पार्टियुनि जे कारकुननि खे फ़ौरन आज़ादु कयो वञे ऐं उन्हनि फ़ौरन जी परघुर लथी वञे ऐं क़ौमी अवामी तरीक़े जे कराची में मौजूदु वकील दोस्तनि खे उन्हनि खे गुज़ारिश थो कयां दीदार चांडे खे इसरार खे ॿियनि सभिनी खे ऐं मज़हर राहू जेके कयूं जोगी खे उहे बि उन्हनि लाइ धणी थियनि ॿियनि पार्टियुनि खे गुज़ारिश थो कयां वकीलनि जी टीम ठाहिनि ऐं उहे सभु गॾिजी अख़्तियार असांजे दोस्त अख़्तियार खे बि चवां थो उहे सभु उन्हनि जी वारसी कनि ॿिया दोस्त बि गॾिजनि ऐं असांजे इन्हनि दोस्तनि अख़्तियार दीदार ऐं मज़हर ऐं इन्हनि सां गॾिजी कयूं असां मक़सूद सुमरे सां गॾिजी उहे बि उन्हनि जी बेलूं विझनि उन जी दरख़्वास्तूं विझनि पर हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि इहा वरी तव्हां जेको सुवालु पुछंदो हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि इहा आहे त हिन सॼे मामले में असां सिखियो छा असीं बहसियत क़ौम ऐं बहसियत सियासी दुर सिखूं त असां हेॾो सारो काज कयूं था हिकिड़ो त सभिनी माण्हुनि खे एतमाद में वठूं सभिनी खे गॾु खणी हलूं ॿियो जॾहिं असीं हिकिड़ो सुठो माण्हुनि में सुजाॻी पैदा कयूं था त पोइ ॾिसूं त उनखे दुश्मन कीअं हाईजेक कंदो उनखे चंद मौक़े परस्त ऐं शर पसंदि असांजे सॼे काज जी ॿेड़ी ॿोड़े छॾीनि असांजे सॼे कई कमाईअ खे चट करे छॾीनि उनजी रोकथाम लाइ उनखां बचाव लाइ बसि हिकमत ज़ाहिरी तौर ते अच्छा आया साहब इहो आगाह कजो तफ़सीलन अवां सूरत हाल नाज़रीन जे साम्हूं रखी जे ॾिठो वञे जॾहिं गबोलन ऐं जोखियुनि जे ॻोठनि ते हमला थिया उन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां ॿुधायो वियो जॾहिं बार बार सहाफ़ियुनि पारां सवाल कया विया बिलावल भुट्टो ज़रदारी नोटिस वरितो पोइ को केस दाख़िल थियो ऐं उन्हनि जी ॿिए ॾींहं ते कुझु सिक्योरिटी जा गार्ड बहरिया जा गिरफ़्तार थिया उन्हनि खे आज़ादु कयो वियो ऐं पर जॾहिं उते असांखे ॿी का बि पार्टी ॿी का बि धुर नज़र न आई हिते असांखे सभु धुरियूं वाज़े तौर ते नज़र अचनि पियूं तोड़े जो बार बार इहा ई दरख़्वास्त थिए पई त एहतजाज पुरअमन हो जेके बि शरपसंद हुआ उन्हनि खे ॻोल्हे उन्हनि खे भले गिरफ़्तार कयो वञे पर जेको आम माण्हू आहे आम कारकुन आहे उन्हनि खे उन्हनि मथां ज़ुल्म छो पियो कयो वञे ॿिए पासे असांखे सूरत हाल इहा नज़र पई अचे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जॾहिं अहिड़ो को मामिलो थिए थो ऐं सिंध जो अवाम रद्दअमल ॾिए थो त उते पाकिस्तान पीपल्स पार्टी पोइ ते थिए थी खणी पोइ बेटनि वारो मामिलो हुजे असां ॾिठोसीं NOC ॾिनी पाकिस्तान पीपल्स पार्टी पर उहा पोइ ते थी ज़ाहिरी तौर ते अवाम जे रद्दअमल खां पोइ हिन मामले ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अटल बीहण इनखे अवां कीअं पिया ॾिसो महराज तव्हां तमामु हिकिड़ा बाशऊर सहाफ़ी आहियो सोचे सम्झी ॻाल्हि पिया कयो असांखे बट लॉ में हिनखे चइबो आहे लीडिंग क्वेश्चन माना सवाल में जवाबु लिखियलु हुजे ऐं उहो जेका आड़ी पुछा पई थिए उनखां उहो ई जवाबु वठिणो हुजे जेको ख़ुदि सवालु कंदड़ खे ख़बर हुजे त तव्हां जेको चओ पिया त अॻिते शयुनि तां पुठिते हटी वेंदा आहिनि उते हुननि जो कारोबारी इंट्रस्ट न हूंदो आहे
हिते हिन मामले में उते रुगो सियासी मफ़ाद या हिकमत अमली या एडमिनिस्ट्रेटिव जा मामला हूंदा आहिनि। हिते पंहिंजो बिज़नेस बि आहे, हिते पंहिंजो कारोबार बि आहे। इन कारोबार में माण्हू संद जो माण्हू पंहिंजी बकरी कोन छॾींदो आहे, संद जो माण्हू पंहिंजी गुण कोन छॾींदो आहे कमांद जी। सो हेॾो सारो कारोबार आहे खरबे रुपयनि जो, त उन में दोस्त कीअं पुठि ते हटंदा, हिकिड़ो इहो मामिलो आहे। ॿी ॻाल्हि आउं महिराज हिकु तमामु सेंसिटिव ॻाल्हि तव्हां सां करणु चाहियां थो। ॾिसो, तव्हां संजीदा साफ़ आहियो, तंहिंजे करे तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो तव्हांजे मार्फत संद जे माण्हुनि खे, सिंध टीवी जे व्यूअर्स जे मार्फत, त 8-10 सालनि खां कराची में पीस आहे। उन पीस जो फ़ाइदो वठी ऐं सिंध जा माण्हू कश्मीर खां, जेकबाबाद खां, कंबर शदात कोट, लाड़काना, थर, उहे अछड़ो थर, खिपरो, उतां अचनि पिया माण्हू कराची में, ऐं कराची में रोज़गार कनि पिया। संद टेल एंड में आहे, ज़रई बहरान आहे, संद में पाणी जी खोट आहे, इन करे माण्हू हुअं ई तंग आहिनि। वरी होॾां धाड़ेलनि जो आज़ार आहे, शिकारपुर, जेकबाबाद, कंदकोट ऐं घोटकी में, उन करे माण्हू अचनि पिया। हाणे असां वारो खाऊं था त कराची में को झेड़ो कराए वेठियूं, को पाण लिसानी फॾो थी पवे, ऐं असांखे वारो ई नथी खाई आहे। तंहिंजे करे असांजे दोस्तनि खे ख़्यालु करिणो आहे। असां ॾिसो, मूंखे तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजी पीपुल्स पार्टी लाइ या नवाज़ लीग लाइ या PTI लाइ कहिड़ी राय आहे, पर आउं उन जे पंहिंजी सियासी तकरार ऐं पंहिंजे सियासी टकराव ऐं नापसंद में इन हद ताईं कोन वेंदुसि जो आउं चवां त हिकिड़ी जेका चूंडियल हुकूमत आहे उन जा टपड़ गोल कराए उन जे जाइ ते असीं अहिड़ो लॾो खणी अचूं जंहिंमें अची वरी MQM ऐं उन जा इतिहादी हुकूमत में अची वेही रहनि ऐं सिंध जे माण्हुनि जे हाकमियत ते ॿिया माण्हू अची क़ाबिज़ थियनि। तंहिंजे करे लिसानी झेड़ा असांखे सूट नथा कनि। कल्ह खां जेको ख्वाजा इज़हार ऐं उन खां पोइ आफ़ाक़ ऐं उन खां पोइ जेको सॼो लॾो, तव्हां जंहिंजा सवाल नाला खया, उहे सभु हिकिड़ी ज़बान पिया ॻाल्हाइनि। उन्हनि सभिनी जी ज़बान आहे, उन नंढड़े वाक़े में उन्हनि खे इहे 5-7 हज़ार माण्हू नज़र कोन आया जेके पुरअमन एहतजाज में आया। उन्हनि खे उहे 20 या 30 माण्हू नज़र आया आहिनि जेके लठियूं खणी आया। उन्हनि खे उहे करे पिया पेश कनि, सिंधी डाकू, सिंधी चोर, सिंधी कब्ज़ागीर, सिंधी क्रिमिनल, अहिड़ा हज़ारे क्रिमिनल। त उहे फारूक डेडी ऐं दादा ऐं लंबा ऐं शाकिरवा जेके बोरियुनि में माण्हुनि खे बंदि कंदा, जिन बल्दिया फैक्ट्री साड़े छॾी, उन्हनि जो को ज़िक्र कोन्हे। उन्हनि खे बाज़त बरी कयो वियो आहे। जिन माण्हुनि सॼी क़ौम खे बाहियूं ॾिनियूं, कराची खे हाईजेक कयूं, उन्हनि सभिनी खे अॼु बाज़त बरी कयो वियो आहे ऐं सिंध जे बेगुनाह माण्हुनि खे फासायो पियो वञे। हाणे लिसानी झेड़नि जो अॻे असां फ़सुलु कटियो 1988 में, कुझु ग़लतियूं थियूं असां खां, कुझु ॿियनि खां। उनजो नतीजो इहो थियो जो 1988 जो उहो पाण खे ॿार लाहिणो पियो जो कराची में सिंधियुनि जे घरनि ते निशान हणी सिंधियुनि खे मारियो वियो। हींअर को बि दोस्त अहिड़ो एडवेंचरिज़म न करे, को बि पंहिंजे ज़ाती शोबाज़ी ऐं ज़ाती लय ऐं ज़ाती मफ़ाद लाइ ऐं ज़ाती वाह ऐं जय लाइ अहिड़ी हरकत न करे जो अमुन अमान कराची जो तबाह थिए। कराची में वेस्टर्न वर्ल्ड, परॾेही साम्राज्य, पाड़ेसरी मुल्क सभु चाहिनि था त डिस्टेबलाइज़ कयूं ऐं उन में हिकिड़ी धुर, दहशतगर्द धुर अॻु में ई तव्हांजी इक़्तिदार जे ज़रिए कराची में वेठी आहे। उन जा लंडन सां, ॿियनि मुल्कनि सां, पाड़ेसरी मुल्कनि सां वास्ता आहिनि। उहा हिन सॼी खे टर्न ई ॿिए हिन खे बजाए बहरिया जे या ॿिए जे, उहा हिन खे एंटी सिंधी मूव में टर्न पई करे। तंहिंजे करे असीं संभाले हलूं, कराची में रहंदड़ लखे माण्हुनि जे मुस्तक़बिल खे दाव ते न लॻायूं। ठीक है, वॾी महिरबानी। अवांजी अयाज़ लतीफ़ पलीजो साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। ज़ाहिरी तौर ते ही जेको मामिलो थियो आहे इनखे मुख़्तलिफ़ रुखनि खां ॾिठो पियो वञे ऐं हिन वक़्तु जेको गिरफ़्तारियूं आहिनि उहे आम कारकुननि जूं थियनि पियूं। उन ते जो मुसलसल सिलसिलो जारी आहे। हिन वक़्त ताईं 13 केस दाख़िल थी चुका आहिनि ऐं सनान ख़ान कुरैशी हिन वक़्त ताईं ज़ाहिर नाहे थियो जस्कम जो चेयरमैन ऐं उन सां गॾोगॾु केतिरा ई कारकुन आहिनि उहे बि हिन वक़्त बि गिरफ़्तार आहिनि। मुख़्तलिफ़ अॻुवाणनि जे घरनि ते छापनि जो सिलसिलो बि जारी आहे त मुख़्तलिफ़ कारकुननि खे ॻोल्हे ॻोल्हे गिरफ़्तार बि कयो पियो वञे। सिंध हुकूमत पारां 12 टीमूं मुक़ररु कयूं वियूं आहिनि ऐं उन्हनि 12 टीमुनि जे लाइ इहे हिदायतूं आहिनि त उहे कारकुननि खे गिरफ़्तार कनि ऐं जेके माण्हू हुआ धरणे में, एहतजाज में, उन्हनि खे ॻोल्हियो पियो वञे। इन बाबति पाण प्रोग्राम में वधीक ॻाल्हायूं। वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु हुजो। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम जे हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं। जीअं ई बहरिया टाउन में अफ़सोसनाक वाक़ियो साम्हूं आयो ऐं कामयाब एहतजाज खां पोइ शरपसंदनि पारां कोशिशि कई वई, उन पासे हिकु पासे असांखे वाज़ो तौर ते नज़र अचे पियो सभु धुरियूं आहिनि त ॿिए पासे सिंध एक्शन कमेटी ऐं उन सां गॾोगॾु जेके सिंध जा अॻुवान आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा उहे बि बीठल नज़र अचनि पिया। सिंध जी आवाम पारां भरपूर मदद जी आछ कई पियो वञे ऐं रद्द अमल सख़्तु ॾेखारियो पियो वञे। मुसलसिल जेके अॻुवान गिरफ़्तार थिया आहिनि हिन
वक़्त ताईं जेके 13 केस दाख़िल कया विया आहिनि उन बाबति अॼु कराची में वकीलनि जो हिकु अहम इजलास थियो ऐं वकीलनि पारां हिकु कमेटी जोड़ी वई आहे जेका 200 वकीलनि ते ॿधल आहे। उन में इहो बि ॿुधाए पियो वञे त वधीक सिंध दोस्त वकील पिणु शामिल थी सघनि था जेका पोइवारी करे पई जेके केस दाख़िल थिया आहिनि या जेके गिरफ़्तारियूं थियूं आहिनि उन्हनि बाबति। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर वकील आहिनि मोहम्मद ख़ान शेख साहब ऐं जेका अॼु मीटिंग थी आहे उन बाबति उन्हनि खे कन्वीनियर बि मुक़ररु कयो वियो आहे। असांखे हिन वक़्तु उन्हनि फोन लाइन ते जॉइन कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शेख साहब वॾी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो अॼोको जेको इजलास थियो आहे उन में कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि? तमाम बड़ी तादाद में सिंध दोस्त वकील शरीक किया इजलास में इहो फ़ैसिलो कयो वियो गॾियल तौर ते हिकिड़ी कमेटी ठाही वई जंहिंजो कन्वीनर मूंखे मुक़ररु कयो वियो मुतफ़िक़ा तौर ते। असल इहो आहे त जेकी मौजूदा हालतुनि में जिन सां जेके ज़्यादती थी रहियूं आहिनि ॿाहिरां तौर ते पार्टियुनि में जेका ड्रामेबाज़ी करे इहो सॼो वञा कराए वई आहे ऐं क़ौमी कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि उनजी मालिकी करण लाइ उहा कमेटी जोड़ी वई ऐं ईंदड़ हालतुनि में जेके सिंध सां थी रहियूं आहिनि जेके सम्झूं था जेके बि दरपेश मसइला आहिनि उन्हनि खे मुंहुं ॾियण लाइ हिकिड़ी कानूनी कमेटी सिंध लीगल एड कमेटी जोड़ी वई ऐं उन कमेटी ठाहिण खां फौरी तौर ते उन ॾींहं ते अॼोके ॾींहं ते असां फौरी तौर सुनान कुरैशी जे लाइ पिटीशन बि दाख़िल कराए छॾीसीं। सुभाणे 120 क़ौमी कारकुन जे लाइ एटीसी कोर्ट में असां सभु पेश थींदासीं। अच्छा शेख साहब इहो आगाह कजो हिन वक़्त ताईं जेके केतिरा केस दाख़िल थिया आहिनि ऐं गॾोगॾु केतिरनि कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे सॼी सिंध अंदरि? हिन वक़्त ताईं त असांखे 3 एफआईआर मिलियूं आहिनि हिकु जेके गदाफ थाणे ते कटी पयूं आहिनि ऐं गॾोगॾु ऐं हुन में गिरफ़्तार 120 क़ौमी कारकुन आहिनि जिन खे काल्ह पेश कयो वियो काल्ह एटीसी कोर्ट में पेश कयो वियो ऐं सुभाणे वरी ॿीहर पेश कयो वेंदो जंहिं त माना सीएम साहब जो असां प्रेस कॉन्फ्रेंस ॾिठोसीं पिए त जंहिंमें हुननि 11 केसनि जी ॻाल्हि कई आहे बहरहाल असांखे उहा 3 एफआईआर जी का ख़बर न आहे ऐं ही 3 केस जो एफआईआर आहिनि जेका फर्ज़ गिरफ़्तारी कल्ह ॾेखारी वई हुई कोर्ट में पेश कई वई उन में सिर्फ़ु 3 केस हुआ। हाणे हू हुकूमत छा थी चाहे सिंध पुलिस छा थी चाहे कंहिंजे इशारे ते वधीक केस मञिया पिया वञनि उहा हुननि जी मर्ज़ी। बहरहाल हेॾा असां वकीलनि इन्हनि सभिनी साज़िशुनि खे सम्झंदे ऐं सिंधी क़ौम खे परेशानी खां बचाइण जे लाइ असां हिकु कमेटी इन जे लाइ ठाही आहे छो त असां सभु साज़िशूं सम्झूं था। शेख साहब इहो आगाह कजो त केतिरा वकील कमेटी में शामिल आहिनि छो त कुझु देरि अॻु इहा बि ख़बर साम्हूं आई आहे त 9 ॿियूं एफआईआर दाख़िल कयूं वयूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पुलिस पारां 12 टीमूं बि जोड़ियूं वियूं आहिनि जेके वधीक कारकुननि जूं गिरफ़्तारियूं करे सघनि थियूं ऐं उन बाबति वधीक पुलिस जूं कोशिशूं बि हलनि पियूं। साईं असां त सम्झूं था हिन वक़्तु सॼे सिंध जे क़ौमी शऊर खे कुचलण लाइ सभु कुझु कयो थो वञे ऐं ही 9 एफआईआर छा 900 एफआईआर कटियुनि सभिनी खे जेल में विझनि असां वकीलनि खे बि जेल में विझनि पर को आवाज़ हाणे उथंदो रहंदो उन्हनि खे सम्झंदे अॼु जेके असां वकील हुआसीं घटि में घटि 200 वकील हुआसीं ऐं अञा ॿियनि दोस्तनि पंहिंजा नाला लिखाया आहिनि ऐं ईअं असांजो काफ़िलो वधंदो वेंदो पोइ ईअं सिंध वकील पोइ असां त पंहिंजे कोर्टनि में ज़रूरु हुननि खे मोह ॾींदासीं ऐं इन्हनि शयुनि खे अदालतुनि में चैलेंज करे सघूं था। ॿियो सियासी कारकुननि जो कमु अलॻि आहे जेके सियासी अॻुवान लीडर या क़ौम जो कमु अलॻि आहे असां पंहिंजो कमु कंदासीं एज़ अ वकील इन्हनि सभिनी खे कोर्टनि में ज़रूरु चैलेंज कंदासीं जेके बि नाजाइज़ियूं कंदा एफआईआर कटींदा असां अदालतुनि में क्वाशमेंट में हलाए वेंदासीं छो त असां सां हिन वक़्तु सभु जा सभु जेके सिंधी वकील आहिनि पर छा जेके बि इंसान दोस्त माण्हू आहिनि इंसान दोस्त वकील आहिनि उहे हक़ सच सां ॾियण वारा उहे बि असां सां गॾु आहिनि तो असां इन सभिनी भले 9 एफआईआर छा 900 एफआईआर जूं कटे सघनि पर उन्हनि खे असां ज़रूरु चैलेंज कंदासीं। अच्छा गॾोगॾु शेख साहब इहो आगाह कजो जेके बि कारकुन गिरफ़्तार थिया आहिनि ज़ाहिरा उनजी मालिकी जे लाइ जेको अवां पारां फोरम जोड़ियो वियो आहे जंहिंमें वधीक वकील बि शामिल थियनि पिया उन बाबति अॻिते जो छा लाहे अमल आहे ऐं छा जेके सभु गिरफ़्तार कारकुन आहिनि उन्हनि ताईं अवां पहुची चुका आहियो ऐं उन मुख़्तलिफ़ थाणनि में जेके मौजूदु आहिनि या जिन खे कोर्टुनि में पेश कयो वेंदो उन बाबति वाज़ तौर ते हिकमत अमली तइ कई वई आहे?
मुंहिंजा साईं कल्ह सभिनी खे पेश कयो वियो एचसी कोर्ट में जे रिमांड जे लाइ, त उते असां सभिनी सां मिलियासीं ऐं अदालत में एप्लीकेशन बि जमा कराई हुई त के ज़ख़्मी हुआ नौजवान ऐं उनजी ट्रीटमेंट जे लाइ एप्लीकेशन जमा कराई हुईसीं। उते हुननि दाह बि कई त असांखे न मानी मिले थी न पाणी। अदालत एसएचओ खां पुछो, जेको आईओ हुयो इन्वेस्टिगेशन ऑफिसर, हुनखां मालूम कयो त भाई हे छा आहे, हुन मञियो त वाकई पाण मानी ऐं पाणी न ॾिनो आहे। त अदालत हुनखे मञियो बंदि करे छॾिया। पोइ छा आहे, इंसानियत सिखो, इंसान दारियो हेठि आहे। पोइ अदालत खे असां उन ॾींहं ते एप्लीकेशन जमा कराईसीं, जंहिं ते अदालत आर्डर जारी कयो हुयो त हिननि खे तिबी सहूलियत बि फराहम कई वञे, हिननि खे एसओपी जो बि ख़्यालु कयो वञे, कोरोना आहे त हिनखे तरीक़े सां रखियो वञे ऐं हिनखे मानी पाणी सभु शइ फराहम करणी, मुलाक़ात बि कराई वञे पंहिंजा जेके अजीज अचनि, पर उन ते अमल न थियो आहे। छो त हुनजा माइट जेके बि विया आहिनि कैदियुनि जा, हुननि खे उन्हनि मिलणु न ॾिनो आहे, इवन वकीलनि खे नथा छॾनि। ठीक है, वॾी महिरबानी अवांजी मोहम्मद ख़ान शेख साहब असां सां गॾु मौजूदु हुआ। ज़ाहिरी तौर ते जिते हिक पासे असांखे सभु धुरियूं नज़र अचनि पियूं, त उते ई ॿिए पासे सिंध एक्शन कमेटी सां गॾु जेके धरती धणी आहिनि उहे पंहिंजा फ़ैसिला हिन वक़्तु कनि पिया। वकीलनि पारां हिकु टीम जोड़ी वई आहे, जंहिं बाबति असांखे मोहम्मद ख़ान शेख साहब पारां ॿुधायो वियो त उन्हनि जी मालिकी कई वेंदी ऐं अॼु जेको इजलास थियो हुन में 200 वकील शामिल हुआ, पर ॿियनि बि सिंधी वकीलनि तोड़े इंसान दोस्त वकीलनि पारां हिन सां राब्तो कयो पियो वञे ऐं हीअ जेका टीम आहे इहा वधंदी वेंदी ऐं जेके बि गिरफ़्तार कारकुन आहिनि या जीअं जीअं वधीक केस दाख़िल कया पिया वञनि उन्हनि जी मालिकी कई वेंदी। इन खां अलावा पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं मुल्की मुआशी सूरत हाल जे हवाले से। वक़्त ब्रेक जो असां सां गॾु हुजो। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे इन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं मुआशी सूरत हाल जे हवाले सां। वफ़ाक़ी हुकूमत 11 जून ते बजट पेश करणु वञे पई ऐं उन जे लाइ तयारियुनि जो सिलसिलो जारी आहे। वाज़े तौर ते हीउ जेको बजट आहे उन ते बुनियादी तौर केतिरा ई सवाल उथनि पिया। ताज़ो ई जेको GDP में वाधि थी आहे उन ते सवाल उथनि पिया। हुकूमत जी इहा दावा आहे त हिन बजट में खां रिलीफ, हिन हुकूमत जो वफ़ाक़ी हुकूमत जो जेतिरो बि टेन्योर थियो आहे गुज़िरियल बजटुनि खां, हिन बजट में वधीक रिलीफ अवाम खे ॾिनो वेंदो। उन सां गॾोगॾु पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं अॼु वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई आहे ऐं उन पारां इहो ॿुधायो वियो आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध में SIDL जे नाले ते ईस्ट इंडिया कंपनी क़ाइमु करणु चाहे पई ऐं सिंध जी जेका बजट आहे उनखे हिन भेरे बि कट ॾिनो वियो आहे। हालांकि जेके शयूं सिंध हुकूमत चाहे पई वफ़ाक़ खां उन ते इतफ़ाक़ न थी सघियो आहे। इहे सभु मामला आहिनि जिन ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे मुआशी माहिर आहिनि मोहतरम जनाब इंजीनियर MA जब्बार मेमन साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जब्बार साहब, सभ खां पहिरियों ॿुधाइजो अॼु जेको एतिराज़ साम्हूं आयो आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो SIDL जे नाले जे हवाले सां ऐं उनखे ईस्ट इंडिया कंपनी बि वॾे वज़ीर पारां सॾियो वियो आहे। इहो बि ॿुधायो वियो आहे त कंहिं बि सूबे में इहा कंपनी न आहे पर सिंध में इहा कोशिश थिए पई ऐं उन ते भरपूर नमूने पाकिस्तान पीपल्स पार्टी रद्द अमल ॾिनो आहे, जंहिं बाद असद उमर पारां बि इन ते प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। अव्हांजी छा राय आहे हिन बाबति? ॾिसो, जेसि ताईं कॉन्स्टिट्यूशनल जेका जोड़ जुक आहे जंहिंमें 18 अमेंडमेंट खां पोइ सूबनि खे निस्बतन कुझु वधीक इख़्तियारात त न, आइन मुताबिक़ ई इख़्तियारात मिलिया। थोरो हुन में जेका आहे सा हिकिड़ी जोड़ जुक थी, काफ़ी शयूं डिवॉल्व थी हिन पासे आयूं, जंहिंजे पूरो इन डिवोल्यूशन जो जेके चइजे त असां पंहिंजे हद ताईं असांजी पंहिंजी वर्किंग एॾी स्ट्रॉन्ग कोन्हे ई। अञा बि काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि जेके असां CCI में डिस्कस बि कयूं वेठा ऐं किथे किथे CCI जे मिनट्स में ईअं लॻे थो त असां जेको आहे सो कुझु वीकनेसिस बि ॾेखारी आहे। जीअं हिकिड़े EOBI जी मां ॻाल्हायां थो, मिनिटेड पोज़ीशन में जेका आहे सा इहो आहे त सिंध गवर्नमेंट जेको आहे सो हिन EIB वारो चैप्टर न वरितो पे, जंहिंजी तक़रीबन हिकिड़ी तमामु वॾो पोर्टफोलियो आहे इन हंड्रेड्स ऑफ बिलियन। ऐं उन खां अलावा ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें हिन वक़्तु जेको मर्कज़ आहे उहो कुझु प्रोजेक्ट्स जे हवाले सां सिंध हुकूमत खे पैसा ॾियण जे बजाए पंहिंजो डायरेक्ट जेको आहे सो पंहिंजे हिकिड़े हिन कारपोरेशन ठाहियल जे ज़रिए पंहिंजे हिकिड़े सूबे जे गवर्नर जेको रखियो अथनि उन जे ज़रिए जेके कमकार कराइण जी कोशिशि कनि वेठा, उन ते मुंहिंजो ख़्यालु आहे सिंध खे एतिराज़ात आहिनि।
ऐं कंहिं हद ताईं इहे दुरुस्त बि आहिनि, पर वरी ॿिए पासे वरी फेडरल गवर्नमेंट जो इहो बि चवणु आहे त इन क़िस्म जी जेका ईस्ट इंडिया कंपनी तव्हां ॻाल्हियूं था कयो, उहो असां इन करे पिया था कयूं जो सिंध में यानी जेको हिकिड़ो यानी कैश जी जेका डिस्पेंसेशन या जेके अख़राजात आहिनि उन में थोरो हिकिड़ो शफ़ाफ़ियत जे हवाले सां उन्हनि खे काफ़ी जेके आहिनि से रिज़र्वेशन्स आहिनि, त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से पाण में वेही करे निबेरे सघनि थियूं। जेकॾहिं हुननि खे के ख़ासि ऑन प्रिंसिपल कुझु एतिराज़ात आहिनि त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में उनजी सर्विलेंस लाइ ॿई धुरियूं गॾिजी करे बि अहिड़े क़िस्म जा कम करे सघनि थियूं जंहिंमें इन्वॉल्वमेंट पैसनि जी हुजे फेडरल गवर्नमेंट जे पारां। ऐं ॿियूं काफ़ी ॻाल्हियूं आहिनि जंहिंमें कुझु फेडरल गवर्नमेंट जेका आहे सा हुन जा बि हिकिड़ा सियासी जेके आहिनि से अज़ाइम बिल्कुलु ख़ारिज इम्कान न आहिनि, जंहिंमें हुननि खे सिंध जे अर्बन इलाइक़नि में जिते पीपल्स पार्टी कमज़ोर आहे उते थोरो जेको आहे सो पंहिंजे लाइ हिकिड़ो वोट बैंक। मेमण साहब गॾु इहो ॿुधाइजो, ज़ाहिरा जेका अॼु पॉइंट साम्हूं आई आहे ज़ाहिरी तौर ते वॾे वज़ीर पारां, त ॿियनि सूबनि में किथे बि असांखे नज़र नथो अचे, ऐं बाद में जेका प्रेस कॉन्फ्रेंस थियूं आहिनि PTI पारां उन में बि इहो ॿुधायो वियो आहे त केतिरनि ई मामलनि में असांखे त सिंध हुकूमत NOC नाहे ॾींदी या कमु करण ई नाहे ॾींदी। हालांकि उन खां अॻु असां ॾिठो आहे सूबाई हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते गॾु थी वेठा आहिनि, खणी पोइ उहो कराची कोऑर्डिनेशन कमेटी जे नाले में न सिर्फ़ु वफ़ाक़ी सूबाई हुकूमत पर मिलिट्री इस्टेब्लिशमेंट बि असांखे उन में गॾु नज़र आई, हिकु वॾो अंग रखियो वियो ऐं ॿुधायो वियो त हिते हाणे जेका बजट आहे उनखे ख़र्च कयो वेंदो। वज़ीर आज़म पारां 1100 अरबनि जो ऐलान सिंध में कयो वियो। बाद में असां ॾिठोसीं असद उमर साहब मुसलसिल दौरा कंदो पियो अचे, मुसलसिल उनजो फोकस इन्हनि ई मामलनि ते आहे। अॼु बि उन पारां इन जो ज़िक्र कयो वियो त इहे जेके मामला आहिनि किथे असांखे सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिक पेज ते नज़र अचनि थियूं ऐं किथे असां ॾिसूं था त इहे नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते सियासत थिए थी या जेके पावर्स आहिनि उन्हनि खे क्रॉस कयो पियो वञे हुकूमतुनि पारां। ॾिसो, जेसिताईं हिकिड़ो स्टेट जो तालुक़ु हूंदो आहे त हिंदुस्तान में बि इन क़िस्म जूं ॻाल्हियूं त यूनियन हुकूमत ऐं जेके स्टेट्स में हुकूमतूं आहिनि उन्हनि जे विच में जेके तफ़ावत रहंदा आहिनि त काफ़ी हद ताईं उहे ॻाल्हियूं जेके सूबे जे पंहिंजे डोमेन में हूंदियूं आहिनि, पंहिंजे फाइनेंशियल हिकिड़े इख़्तियारात तहत या पंहिंजे अवेलेबिलिटी ऑफ फाइनेंसिस ते हू ज़ोर ॾींदा आहिनि त उन जी पुठभराई जेका आहे सा उन्हनि खे मिले माण्हुनि खां। दिस इज़ अ कॉल्ड दी वोटिंग पैटर्न खे पंहिंजे पासे छिकण लाइ। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु जेको वफ़ाक़ ऐं सिंध जो तालुक़ु आहे, ॿियनि सूबनि में तक़रीबन वफ़ाक़ी जेका हिकिड़ा अहकामात आहिनि या वफ़ाक़ जो जेकी सोच आहे उहा ॿियनि सूबनि सां हले वेठी फॉर मैनी रीजन्स। सिंध में उहा सोच जेका आहे सा थोरो स्प्लिट पई थी थिए, पर उन सोच जे स्प्लिट में वरी हिते काफ़ी घणियूं धुरियूं बि आहिनि। MQM आहे, MQM जे विच में 3-4 थड़ा आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि धड़नि जे विच में जेको आहे सो PTI खे हिन वक़्तु हुकूमत मिली आहे। त PTI बि पंहिंजो जेको फ्यूचर आहे उन हवाले सां न फ़क़ति उन्हनि 2-3 धुरियुनि जे मुक़ाबले में पंहिंजो पाण खे मज़बूत करण जी कोशिशि कंदी, पर जेका पीपल्स पार्टी जी पंहिंजी हिकिड़ी हिकमत अमली आहे जंहिंमें कई मरतबा सिंध जे वॾे वज़ीर चयो आहे त असां जेको आहे सो हिते इम्प्रूवमेंट ऑफ इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿियनि शयुनि ते जेको आहे सो ध्यानु ॾियूं वेठा ऐं पैसा ख़र्च कयूं वेठा। उन्हनि जो बि हिकिड़ो मां सम्झंदुसि त पंहिंजे पॉलिटिकल कैरियर लाइ उहो ज़रूरी आहे त हू जेके आहिनि से अहिड़े क़िस्म जूं शयूं प्रैक्टिकली मैनिफेस्ट कनि जंहिंमें नज़र अचे त हा कुझु न कुझु जेको आहे सो इंफ्रास्ट्रक्चर में तब्दीली अचे वेठी, माण्हुनि जे फैसिलिटेशन में अचे वेठी, ट्रांसपोर्ट आहे, घर आहिनि, रोड आहिनि, रस्ता आहिनि, पाणी आहे, सिवरेज आहे, एजुकेशन आहे। त इन्हनि सभिनी में जेको आहे सो हिकिड़ियूं रिफ्लेक्शन्स नज़र अचणु खपनि। हाणे उहे रिफ्लेक्शन्स थोरो कमज़ोर आहिनि। तव्हां बि कराची में रहो वेठा, असां बि कराची में रहूं वेठा, त उन्हनि कमज़ोर रिफ्लेक्शन जे मथां जेकॾहिं हिकिड़ी ॿी पार्टी PTI एनकैश करणु चाहे थी, एनकैश करण में उन्हनि वटि हिकिड़ी सघत आहे त फेडरल ग्रांट्स, फेडरल गवर्नमेंट जे रिसोर्सिस सां जेको सो हिते जेके आहिनि से कुझु प्रोजेक्ट्स कनि। पर रूल्स ऑफ बिज़नेस में अक्सर ईअं ई थींदो आहे त सूबनि खे जेको आहे सो यानी मरकज़ी सरकार जेका आहे सा ट्रांसफर ऑफ रिसोर्सिस ते हिकिड़ी सहकार कंदी आहे, बाक़ी एग्ज़ीक्यूशन में जेको आहे सो सूबाई हुकूमती हूंदियूं आहिनि। पर हिते कुझु सिलसिलो जेको आहे सो कुझु अहिड़े क़िस्म जो हले वेठो जेको सियासी इख़्तिलाफ़ातनि जे करे आहे ऐं प्लस PTI जो बि पंहिंजो जेको आहे सो हिकिड़ो पॉलिटिकल कैरियर जी हुनखे बि ज़रूरत आहे। बाक़ी 2 साल रहिजी विया
अहिड़ी तरीक़े सां सिंध हुकूमत बि हिते जेको आहे सो MQM जे जेके 3-4 धड़ा ठहियल आहिनि उन में कंहिं हद ताईं पंहिंजो पाण खे बि साबित करणु चाहे थी असां बि हिते मौजूदु आहियूं। उन में जेको आहे सो सूबाई हुकूमत मेरे ख़्याल आहे जेके चइजे त प्रोएक्टिव रोल जेको आहे सो रहंदो, पर इन प्रोएक्टिव रोल जे मथां PTI बि जेका आहे सा कमु करे वेठी। ज़ाहिरी तौर ते अच्छा जब्बार साहब इहो आगाह कजो बजट अचणो आहे ऐं हिन वक़्तु जेका असांखे सूरत हाल नज़र अचे पई, असां मुसलसल जेका गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां ॾिठो आहे PTI पारां जॾहिं अंग अखर जारी कया विया ऐं इहो ॿुधायो वियो ब्यूरो ऑफ स्टेटिक्स पारां ख़ासि करे जेको मामिलो हुजे खणी GDP ग्रोथ वारो या जेके ॿिया मामला हो हुन ते मुसलसल सेमिनार थिया नून लीग जा, पीपल्स पार्टी उन ते तनक़ीद कंदी अचे पई ऐं इहो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। अव छा पिया सम्झो त हीउ जेको बजट हूंदो जीअं बार बार PTI ॻाल्हि करे पई त हाणे जेको दौरु हो असां उहो गुज़ारे आया आहियूं, हाणे अवाम खे रिलीफ मिलंदो, उन जी उमेद का लॻाए सघिजे थी? ॾिसो हिन वक़्तु पाकिस्तान यानी एज़ अ होल जेकॾहिं ॾिठो वञे त पाकिस्तान जो जेको बजट आहे जेकॾहिं पोएं साल जो बजट साम्हूं रखो ऐं असां डिस्कस कयूं त आहे त किथे आख़िर एडजस्टमेंट थी सघे थी। एडजस्टमेंट जे हवाले सां जेकॾहिं मूंखां पुछो त सवाइ हिकिड़े हंधि उहो आहे सप्लाई साइड। सप्लाई साइड छा आहे, तव्हांजो टैक्स रेवेन्यू वधे। सप्लाई साइड छा आहे, तव्हांजो नॉन टैक्स रेवेन्यू वधे। सप्लाई साइड छा आहे त तव्हांजो जेको बजटरी डेफिसिट माना तव्हांखे जेके पैसा टैक्सिस ऐं नॉन टैक्सिस ज़रिए वसूल थिया उन्हनि एक्सपेंडिचर जे विच में हिकिड़ो तफ़ावत त रहे पियो थो। उन तफ़ावत खे स्पॉन्सर करण लाइ ॿाहिरां कर्ज़ा खपनि, उन तफ़ावत खे पूरो करण लाइ मुक़ामी कर्ज़ा खपनि। हाणे इहो सॼो जेको जोड़ जेको असां ॾिसूं वेठा उन में लिबरल थियणु माना इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट ते वधीक पैसा ख़र्च करण सां ई काफ़ी शयूं जेके आहिनि से उहे मज़बूत थींदा आहिनि, जंहिंजे करे माशी सरगर्मियुनि खे अॻिते वधण में मदद मिलंदी आहे। रोड ठाहियो, रस्ता ठाहियो, ट्रांसपोर्ट ॾियो, उन खां अलावा जेको आहे सिहत ॾियो, तालीम ॾियो, इहे सभु शयूं जेके आहिनि से उन ते मुनासिर आहिनि। पर उते जेका आहे सा हिकिड़ी महदूदियत त आहे। मुंहिंजे ख़्याल में हिन सरकार खे जेको आहे सो शायदि इन सॼे डायलेमा जेके चइजे मां ॿाहिरि निकिरण जी हाणे ज़रूरत आहे त कर्ज़ खणी कर्ज़ लाहियो, कर्ज़ इन करे वठो जो पोयां कर्ज़ न वेठा लाहे सघूं। पर हाणे इन्हनि पोयनि कर्ज़नि खे हिकिड़ो इकोनॉमी में तरीक़ो हूंदो आहे जेके चइबो आहे त तव्हां कैपिटल फॉर्मेशन कयो। इन्हनि मां ई जेके आहिनि से कर्ज़ लहंदा आहिनि, वापसि थींदा आहिनि। हिकिड़ी सनअत जी सघ ईंदी आहे, एग्रीकल्चर जी सघ ईंदी आहे, सर्विस जी सघ ईंदी आहे, जंहिंजे ज़रिए जेको आहे सो इहे कर्ज़ा वापसि लहंदा आहिनि। थ्रू वॉट रेवेन्यू तव्हांजो वधंदो आहे। त हाणे इहो थोरो सो हिकिड़ो मुंझियल क़िस्म जो किसो पियो थो नज़र अचे त आख़िर किथे जेको आहे सो इहो शयूं एडजस्ट थियनि थियूं। हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका फाइनेंस मिनिस्टर चए वेठो त मां टैक्स रेट खे घटाईंदुसि। असां उन्हनि सां मीटिंग कयूं फेडरेशन ऑफ पाकिस्तान चैम्बर ऑफ कॉमर्स जे थ्रू। असांखे वाइदो त मां न चवंदुसि 100%, उहो हल्फिया वाइदो कोन हो, पर असांखे इहो ॿुधायो हो त असां 17% मां 8% ते आणींदासीं। हाणे 8% जेका सेल्स टैक्स आहे उहा इवेंचुअली ॾींदो केरु, हिकिड़ो माण्हू जेको वापराईंदो शयूं। उन में मेजर आम माण्हू जी वापराइण जेका आहे उहो आहे फूड। इन्फ्लेशन जे हवाले सां उहे शयूं जेके हुनखे पंहिंजे ज़रूरत मुताबिक़ खपनि, पर उन खां अलावा हुनखे आख़िर ट्रांसपोर्ट खपे, घरु खपे, सिहत खपे, तालीम खपे। त कंज़म्पशन इकोनॉमीअ में शायदि जेकॾहिं 8% आणींदा, मां काफ़ी हैरान थींदुसि जेकॾहिं आणींदा। चयो त अथनि, पर जेकॾहिं आणींदा त उनजी पोयां सघ छा रहंदी? उनजी सघ रहंदी त तव्हांजो सॼो जेको टैक्सेशन सिस्टम आहे उहो टोटली रीस्ट्रक्चर कयो वञे। उन में जेको आहे कंपलसरी रजिस्ट्रेशन कई वञे, छाकाणि त तव्हां हैरान थींदो त हेॾो वॾो मुल्क जिते रुगो 48,000 माण्हू सेल्स टैक्स रिटर्न भरीनि नथा। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो त 22 करोड़नि जो हिकिड़ो मुल्क उते 48,000 माण्हू पिया था भरीनि, यानी 2.9 मिलियन चवनि था त जेके इनकम टैक्स में रजिस्ट्रेशन आहे उन में बि जेको आहे 50 अरब रुपया रिटर्न सां पैसा आया आहिनि, माना 1.2 त रिटर्न ई ज़ीरो जो पिया था भरीनि। त इन सॼे सूरत हाल जे साम्हूं सिर्फ़ु जवाबु आहे त कीअं हे रेवेन्यू मोबिलाइज़ कंदा, हिन मुल्क खे आख़िर कीअं हलाईंदा। इन जे लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे हिननि खे टोटल पंहिंजो टैक्स जे निज़ाम में तब्दीली आणणी पवंदी। प्रोविंसिस खे जेको आहे सो थोरो उन्हनि खे बि टैक्स ऑन सर्विसिस
ऐं ॿियनि हंधनि ते जेको आहे सो कंहिं तरीक़े सां हिकिड़ो हार्मोनाइज़ सिस्टम चइबो आहे त प्रोविंशियल सेल्स टैक्स ऐं फेडरल सेल्स टैक्स जो हिकिड़ो निज़ाम कढीनि, जंहिंमें फेडरल गवर्नमेंट पाण बि पंहिंजे 22,000 अहलकारनि जे ज़रिए थोरो प्रोविंसिस जी मदद करे, छाकाणि त ओवरऑल टैक्स ग्रोथ जेका आहे सा या त फेडरल गवर्नमेंट जे हथ में आहे या त प्रोविंशियल गवर्नमेंट में हथ में आहे। ठीकु आहे, उते हिकु लिमिटेशन्स त आहिनि, 100-125 अरब रुपया जीअं सिंध में SRB कमाए थी, अहिड़ी तरीक़े सां प्रॉपर्टी टैक्स प्रोफेशनल टैक्स जे मद में ख़ातिर ख़्वाह रक़म अचे वेठी, पर घणो इन्हिसार असांजे सूबे जो या सभिनी सूबनि जो इन ते आहे त 57.5% जेको NFC में डिविजिबल पूल आहे टैक्स मां, उन ते बजट था हलनि, पर उहो जेकॾहिं डिविजिबल पूल वधे थो जी, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जब्बार मेमण साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। जीअं जब्बार साहब ॿुधायो पए त हुकूमत जी इहा कोशिशि आहे हिन भेरे जेका टैक्स नेट आहे उनखे वधायो वेंदो, ऐं इहो बि ॿुधाए पियो वञे त ही 6,000 अरब ताईं बि पहुची सघे थी। हिन साल जेका हुकूमत पारां 4,000 अरब खां मथे जेका टैक्स गॾु कई वई आहे, हुनजो जेको वॾो कारण हो हिकु बिजली जी क़ीमतुनि में महांगाई, ॿियो पेट्रोल जी क़ीमतुनि में हर 15 ॾींहं वाधि, ऐं टियों जेको सभ खां वॾो सबबु हो उहो इनडायरेक्ट टैक्सिस इहो आहे। IMF तरफ़ां बि इहो ई शर्त लागू कयो वियो आहे, हालांकि इहो हुकूमत पारां ॿुधायो वियो आहे त उन में वाधि न कई वेंदी, पर हिन वक़्त ताईं सूरत हाल लॻे पियो त वधीक अवाम ते ईंदड़ बजट में बि भारी पवंदो। इन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी थो पोइ त पंहिंजे मेज़बान मिराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।